अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आयो तबियत सही आहे दोस्तों। ही मुंहिंजी रेडी आहे, अॼु आचर जो ॾींहुं आहे। ऐं मां तव्हांखे ॾेखारिया बिह पली पालक ॾेखारिया। बिह मां 20 किलो आहियां तमामु, पालक 20 किलो आहियां तमामु, सरियं जो साग 10 किलो, हुरबो 5 किलो ऐं 3 किलो सावा बसर ऐं 20 किलो पली। थोरो घणो माल आहे ऐं मुंहिंजो टारगेट तक़रीबन 1.5 बजे ताईं मोटण जो आहे। सो इंशाल्लाह मोटण वारो वीडियो बि तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं हींअर मां आचर जो ॾींहुं आहे जेको रेडी काथी आहे तव्हांखे ॾेखारी। बिस्मिल्लाह साईं हल कजे थो। ऐं आचर जो ॾींहुं आहे, घिटियुनि जो तव्हांखे मां हाल अहिवाल ॾींदो हलां त ही घिटियूं सदाईं आचर जीअं जीअं हूंदियूं ॿार नज़र ईंदा तव्हांखे, वॾा घटि ईंदा। हीउ नंढो छोकिरो वेठो आहे संग। छा थो ठाहे पुटु संग? हीउ छा हू खपाईंदो आहे न हुन में बाहि में, बाक़ी हूअं तोर ते घणे किलो? सही सही, हो बाहि में बि खपाईंदो कर न, हुन में न खपाईंदा आहियो? इहे थोरा अथई भला, ॿिया कान्हनि छा? खणण वियो न मंडी मां। सही आहे सही। भेण 1.5 किलो बिह ऐं किलो पालक। मां 100 रुपये किलो। सही है थे 250। बिस्मिल्लाह। आधी किलो बादाम ना सर 300 रेट सर 720 ऐं 40 160 ऐं अलाह तव्हांजो भलो करे 210 था थिए। मेहरबानी सर। बिस्मिल्लाह जी। किलो जे बुकी हे 1.25 किलो क्या पालक सॼी वेड़ी जा कढांसि पा। हाँ 1.25 किलो थी थिए। ॾिसो सही वेड़ी अथव, सॼी वेड़ी सही अथव, भाॼी थी वई अथव। इहो 60 रुपये पाव 100 जो 1/2 किलो। 1.25 किले में पाव त विझोसि न, अधु पाव विझंदो त वरी छा ज़ाइको ई न थींदो। हे पाव थी दोस्तों। सीउ जीअं जीअं थींदो थो वञे त साई सब्ज़ी इलाही थी हले। इन लाइ हीअ सर्दीअ जी जेकी मौसम आहे, सीअ जी जेकी मौसम आहे, हुन में साई सावल इलाही हलंदी आहे। साई सावल इलाही माण्हू खे वणंदी आहे ऐं जेतिरो थी सघे साई सावल जेको आहे हीअ सीज़न हणो। ॿिली आई आहे मोट मां तव्हांखे ॾेखारियां। हा अच्छा मच्छी त न आहे मोट? हाँ मच्छी त न आहे। केॾी सुहिणी आहे ॾिसो। अलाह जी मख़लूक ॾिसो, अलाह जी मख़लूक अलाए केतिरी आहे। असांजे आॾो जेके आहिनि इहे मख़लूक घुमे थी पई जेकी असां ॾिसूं था। वॾी प्यारी ॿिली आहे। सो साई सावल जी सीज़न आहे, सीउ आहे, सीअ में साई सावल हणो ऐं सीज़न कमायो। अंबड़ वठी वई आहे सब्ज़ी। हा हा तमामु सुकून थो अचे। पघर ॾिसो मूंखे निकितो अथव नेड़ ते ऐं रुमाल ई मां रखियो आहे। ऐं रुमाल मां तव्हांखे ॿुधाईंदो न, सब्ज़ीअ जे मथां न ॾिनो आहे ऐं साइड ते ई पियो आहे। मथां दोस्त एतिराज़ कंदा आहिनि त यार रुमाल तूं सब्ज़ीअ जे मथां थो रखे। सब्ज़ीअ जे मथां न आहे, साइड में रखंदो आहियां। ये ज़मीं जब न थी, ये ज़मां जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, तब न था कुछ यहाँ था मगर तू ही तू, अल्लाहू 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 अल्लाहू। हाँ दोस्तों है अरबा बाज़ार ते टेंट जेके ॾिसी रहिया न, हिते राति जो मीला थी
तकरीबन सॼी रात थी 4 या 4:30 5 बजे दार है प्रोग्राम ख़त्म थियो। इन आवाज़ मुझे घर से वेझो आवाज़ जो मुझे घर से ॾाढो अचनि पिया। ज़बरदस्त नाख़वान आया, ज़बरदस्त मौसीक़ी हुई, तमामु ज़बरदस्त मज़ो हुयो। सो मां हे पंहिंजो हिसो जेको आहे सॼी एरिया क्लियर करे आयो आहियां। हाणे हे मां फेज़ 1 जे तरफ़ वञा थो। फेज़ 1 तक़रीबन असां खां 1.5 किलोमीटर परते आहे। मूंखां वास थियासीं रेड़ी ऐं मां ऐं रेड़ी जेकी आहे मुंहिंजी हमदर्द साथी साॻी रेड़ी मूंखे मिली हुई आहे ॾिसो। ऐं उहा ई जेकी मां हलाईंदो हुअमि। ऐं ॿी रेड़ी जेकी आहे 2 रेड़ियूं, हिकिड़ो शाहजहान थो हलाए, ॿियो ज़ुल्फ़कार बुढ़ड़ो थो हलाए। नयूं रेड़ियूं हुनखे मिलियूं आहिनि। उन दोस्त जेके लंडन वारो दोस्त हुन ॾिनियूं। ये तोड़ रहे हो बना रहे हो बेटा? नहीं, ऊपर कर रहे हो? ठीक है ठीक है। बिस्मिल्लाह। साईं मां हाणे फेज़ 1 जे तरफ़ वञा थो। अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह ख़ैर करे त मुंहिंजो माल 1 ॾेढ 2 बजे ताईं फाइनल थी वेंदो। ऐं 1.5 2 बजे खां पोइ वरी थोरो आरामु कबो ऐं बाद में ॿिया कम कबा। 50 जो साग ऐं 30 रुपए पालक। अच्छा 50 जो साग थी वियो तुंहिंजो, हिकिड़ो मिर्च बचा। बन्नी से पटे आते। बन्नी से? बन्नी असां पटेंदा हो न। केर? तां। न यार बन्नी तां किथां पटींदा? बी त पालक जाए। 30 जी पालक, 50 जो साग, वठ बच्चा। हा छाल सां हीअं हीअं कुकड़ खे जीअं बगल में हणबो आहे न, हीअं कुकड़ हणंदा आहियूं न बगल में पाण। बिस्मिल्लाह। हाणे 20 रुपया खुलिया न आहिनि, खुलिया ॾियां थो। बी अचे थी आंटी खणी थी अचे पैसा ॾियां थो। हा सी आहे न, सीअ में वरी आइटम वणनि था। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। अञा दुकान हाणे था खुलनि ऐं 8:30 थिया आहिनि। त दोस्तो मां तव्हां खां वठंदुमि इजाज़त। ऐं रेडी खाली वारो बि तव्हांखे वीडियो ॾेखारिबो। हीअं त बसि रेडी ऐं मां आहियूं गिटियुनि में वञा थो पियो। सो हाणे हिन गिटीअ में वेंदुमि। महिरबानी लख थोरा।